जी माना फ्रेश हुजनि न जेको आहे घोट ॿिए पासे ॾिसे न कुंवार ॿिए पासे ॾिसे ॿिए पासे ॾिठो न पोइ घोट कुंवार न रहिया पोइ कुंवारा न थिया पोइ उहो ईअं थी चालू गाॾी थी वई पोइ चालू गाॾी जेका उहो किथे बीह रहंदी हिते माण्हू कुंवारो घोट आहे बाबा घोट आहे जेका दुआ घुरंदो क़बूल थींदी छो त हीउ बेदो ई आहे हीउ साफ़ आहे कुंवार आहे कुंवार कुंवार चइबो ई हुनखे जेका मासूम हुअणु हीअ असांखे चए थो त आहिनि अबर आसरे झरने सिपूं कीअं कुंजूं सारी न रोह खे रोह चइबो आहे जबल खे इहो बि असांजे कोर्स में न आहे तॾहिं त तव्हांखे ॿुधायो न त मूंखे ॿुधाइणो ई न पए कुंजूं वरी जबल विधियूं आहिनि हिते ईंदियूं आहिनि चूड़नि ईंदियूं आहिनि हिते हिते जेको आहे नसल वधाइण ईंदियूं आहिनि पोइ वरी जबलनि ॾांहुं हलियूं वेंदियूं आहिनि वरी चए थो कुंजूं सारी न रोह खे मूं तन अंदरि तीअं मुंहिंजे दिलि में जेका माण्हुनि जी जेका सिक आहे उहा कुंजनि वांगुरु मिसाल पई ॾिए कंहिं महिल सिप जो मिसाल पई ॾिए कंहिं महिल कुंज जो मिसाल पियो ॾिए चए हुत वादा वञण जा चए आउं त हुननि सां वादा करे आया आहियां त जेका आहे हलंदासीं ॿनी ते हलंदासीं पेरूं पटींदासीं मक पटींदासीं हिते त हिते त मूंखे अचिणो ई न हो हिते न बाणी में हीअं मूंखे कहिड़ी ख़बर त हिते ईंदसि मूंसां हीअं थींदो हित में अची वियसि हली आउं हुते डाई रखी आई आहियां चए त हुत वादा वञण जा हिते न बाणी में हीअं चए कोठे विया कीअं जे नज़र बंजाणी न हुआ हाणे हिते वरी पंहिंजो हाल ॿुधाए पई पंहिंजी माज़ूरी ॿुधाए पई त आउं वञणु त चाहियां थी डाई बि रखियल आहे पर क़ैद थी वियासीं फासी वियासीं लो थी वियासीं कोठे विया कीअं कोठियूं माना बादशाह कोठियूं बंगला माण्हू नंढड़ी कोठी खे बि चवंदा आहिनि पर हिते कोठी जी माना बादशाह जे घर में वेठी हुई न जॾहिं जंग करे वेठी हुई हुते चई कोठे विया कीअं जे नज़र बंदियाणी न हुआ जेके नज़र बंदि न हुजा त कीअं जेको आहे असां कोठियुनि में विया चई सिखो हाणे वरी असांखे थो चवे लतीफ़ सिखो सिपुनि खां पर अबे खां न सिखियो अमा खां न सिखियो क़ुर खां न सिखियो पर सॼी इल्म खां न सिखियो पर सिप त ॾिसो हिनखे त ॾिसो न जंहिंजी त अहमियत ई कोन्हे तव्हां वटि हीअ सिपूं आने आने बि विकामंदियूं आहिनि हिते माण्हू खाईंदा आहिनि माण्हू हिते कराची में सिपूं कोड इहे विकामजियूं आहिनि हिते हिन जो गोदो खाइबो आहे हिन जो जेके मींहं जो अंदरि जो पाणी पीअनि थियूं उन में गोदो थींदो मोती उन सिप में थींदो आहे जेको अबर आसमान जो पाणी पीअंदी आहे माना पलर जो पाणी जेका पीअंदी आहे हा त हीअ त सिखो सिपुनि खां सर्दियूं रीत सिकण जी सिकबो कीअं आहे मोहबत कीअं कबी आहे इंतज़ारु कीअं कबो आहे उकंड छा थींदी आहे चई सिपुनि खां सिखो न हीअ पई आहे पाणी में हिन सोसाइटी में जीअण सवलो जंहिं सोसाइटी में तव्हां रहो पिया बुखाराब हुजो ऐं हिकिड़ो माण्हू तव्हांखे जेको आहे खाराए बि थो अॻियां मानी जलियो बीठो आहे ऐं तव्हां चओ त न इहा मानी मूंखे नथी खपे इहा मानी मूंखे नुक़सानु ॾींदी छो त मानी खाइण खां पोइ तूं जीअं चवंदी थी मूंखे करिणो पवंदो छो त पोइ आउं तुंहिंजो निमक खाई विधुसि थो चओ न जंहिंजे करे मूंखे इहा शइ खपे ई कान थी मूंखे जीअं लूण लिङे लाईं चीरे चीरे चम त मूं कुर न कयो अहिड़ो कुर इहो कोझो कमु आहे माना तूं मूंखां इज़त थो घुरी ऐं मानी थो ॾी मिठाई थो खाराई इहा शइ न थींदी इहा असांजी रीत ई असांजी न आहे मङनि जर मथां सिपुनि जो मिसाल थो ॾिए त सिखो सिपुनि खां सर्तियूं रीत सिकण जी सिकण जो तरीक़ो रीत क़ाइदो कानून उसूल इहे असांजा लफ़्ज़ ई न आहे उसूल बि असांजो लफ़्ज़ न आहे क़ाइदो बि न आहे कानून बि न आहे असांजो लफ़्ज़ आहे रीत रीत सुरीत कुरीत कुरीतूं ख़राब रीत खे कुरीत चइबो सुठी खे सुरीत चइबो आम रवाजी खे रीत चइबो इहे असांजा लफ़्ज़ असांखे अचनि ई कोन था चए त मङनि जर मथां मिसाल पियो ॾे लतीफ़ साईं हाणे सिपी खणे बीठो आहे इशारो पियो करे त बाबा हिन सिपी खां सिखो मङनि जर मथां ओरे कनि न आसिरो माना ॿी शइ खपे ई न
माना ओरे माना उन खां घटि शइ केॾी बि सुठी थोरो बि उन में कॾहिं कान आहे त उहा शइ न पीबी, उहा शइ न खाइबी, जंहिंमां ख़बर आहे त मुंहिंजो जिस्म बि तबाह थी वेंदो, मुंहिंजो रूह बि तबाह थी वेंदो हलियो। छो जिस्म तबाह थींदो फिज़िकली शराब पीअण सां, ऐं शराब पीअण खां पोइ माण्हू रहे ई कोन थो। पोइ त हू जेको थोरो घणो ज़रो पुरंदो हूंदुसि इज़त जो उहो वालियो वेंदो, पाण विञाए छॾींदो। ॾिसो केॾा वॾा नुक़सान था अचनि, केॾा वॾा। जे सिखो सभु सरतियूं मथां ईअं चओ त को हिकिड़े ॿिनि माण्हुनि खे सुधरणो आहे या हिकिड़ी क़ौम खे सुधरणो आहे, न सभु लतीफ़ जो दाइरो त सॼी काइनात ते आहे न, सॼी सोसाइटी ते आहे न। त उते जॾहिं उनजो दाइरो वधाईंदासीं हीअ सभिनी क़ौमुनि खे थो चए। जेकॾहिं असीं पंहिंजी क़ौम ते अचूं त सभिनी ज़ातियुनि खे थो चए। आम सोसाइटी में हलिया वञो हर माण्हू खे थो चए। उहो असां ते इदराक ते आहे त असांजी लेवल केॾी वॾी आहे। फर्ज़ु कहिड़ो घर असीं हींअर घर बचाइण था चाहियूं, छो त घर नथा बचनि पिया। असीं घर खां शुरूआति कयूं। घर खां पहिरीं माण्हू पाण आहे, फ्रॉम सेल्फ। पहिरीं माण्हू पंहिंजो पाण खे ठीकु करे उनमें भई आउं हाणे अॼु खां सुभाणे खां पोइ सभिनी खे गॾु वेहारे सभिनी खे आउं हाणे सम्झाईंदुसि ॻाल्हियूं, हीअं करियो हीअं न करियो। त आउं पहिरीं एतिरो त सोचां न, पहिरीं आउं त छॾियां सिगरेट। इहे ख़राबु जेके शयूं नुक़सान, इहे ॾोह न आहिनि पर मतिलबु नुक़सानकार शयूं आहिनि। ॾोह ॿी शइ आहे, पर हीअ छो त कंहिंजी इज़त जो क़तलु ॾोह आहे, ॿिए जो हक़ खाइणु ॾोह आहे। हीअ माण्हू पंहिंजो पाण खे नुक़सानु थो ॾिए। पर जेकर इहे बि तव्हांखे छॾणियूं आहिनि, ॿिए खे छॾाइणियूं आहिनि त पहिरीं पाण छॾींदव। पाण न छॾींदव त ॿियो माण्हू छो छॾे। तव्हां खां पुछंदो आहे पहिरीं पंहिंजे पुट खे त सम्झाए। दादी आउं हीअ वॾा लेक्चर वेठो ॾियां, ऐं सुभाणे टीवी ते माण्हू ॿुधनि था मूंखे, रेडियो ते ॿुधनि था, अख़बार में माण्हू पढ़ियो आहे, पर माण्हू ॾिसंदो आहे तुंहिंजो पुटु त चर्च पियो पिए, तुंहिंजो पुटु त चङो माण्हू कोन्हे। पहिरीं उनखे त सम्झाए, या तूं उनखां लादावा थी या तूं उनखे लादावा कर। वॾा रोज़ आहिनि नी। हीअ जेका जहिड़ी ॻाल्हि वॾी आहे ओॾो माण्हू खे बि वॾो थियणो पवंदो। सुठियूं ॻाल्हियूं करण वारा माण्हू बि सुठा हुअणु खपनि। जेकॾहिं सुठी ॻाल्हि करण वारो माण्हू सुठो न आहे त उहा ॻाल्हि दम छॾे ॾींदी। जॾहिं ख़बर पवंदी आहे माण्हू पाण ॾोबतो आहे, ॻाल्हियूं कहिड़ी पियो करे। हीअ असांखे ॿुधाए थो त सिखो सभु सरतियूं सिप न मुला सील। माना सील माना लॼ ऐं जेका लोई जेका आहे उनजो जेको दम जलणु, इहो सील बि उन खां सिखो। सील चइबो आहे सघ खे, ताक़त खे चइबो आहे, इज़त खे चइबो आहे। इज़त खां वधीक ॿी कहिड़ी ताक़त आहे माण्हू, इहा ई वॾे में वॾी ताक़त आहे। जी ॿियो मटाए नील, नील माना पाणी, नीर नील। ॿियो मटाए नील उभियूं अबर आसरे। ॿियो सभु पाणी छॾे ॾिनो, अबर आसरे बीठियूं अथव, आसमान जे आसरे, माना उन मींहं जे आसरे बीठियूं, माना उन मिठे पाणी जे आसरे। मिठो पाणी माना उहो जेको हिलाल पाणी जेको आहे तव्हां उन जे आसरे बीठियूं। मेरी जे डुबरी, मेरी जे डुबरी, हीअ ॿारही थी चवे, हींअर असांजी न्याणी चवे, हींअर असांजी न्याणी मारवी थी पवे तॾहिं बचंदासीं। सोणी थियण जो हक़ बि अथसि, जेकर हक़ न मिलेसि त भले सोणी बि थिए, एहतियात करे, पर पहिरीं मारवी थी ॾेखारे। मूमल जो बि हक़ अथसि हुनखे, पोइ नतीजो वरी दाग़ ते पहुचंदो, सड़णो पवंदो बचण जो। ही किरदारु आहे। मेरी जे डुबरी त मर मथे होए, पोती अबली आहे, सबली आहे, ग़रीब आहियूं पर मथे ते चङी आहे। अबरा आहियूं, सबरा आहियूं, ग़रीब आहियूं, तुंहिंजी रेशमी पोती पायूं, पोइ असीं पंहिंजा न रहंदासीं न, पोइ त तुंहिंजा थी वेंदासीं न। चओ मेरी जे डुबरी त मर मथे होए, मतां मारू चोए, त वाचा वेही विसरी, तुंहिंजा हौसला ई ख़ता थी विया। इल्म वाचा माना इल्म, सुरत साञा, हीअ तुंहिंजो अकुल, अकुल जेका अञा सोलो अकुल जेको तुंहिंजो आहे, जे अकुल तुंहिंजो केॾां हलियो वियो। जॾहिं तोखे चयोसीं तॾहिं ॿुधायोसीं वाह अबरी सबरी पंहिंजी, अबरा सबरा घर मारियूं परायूं ॾिसी पंहिंजा घर न ठाहिबा आहिनि।
ऐं सम्झा त पाण जो अॼु जो ही जेको अॼु सबक़ु पंहिंजो थियो उन में उहो इंसान ज़ात जो मयार बि ॿुधायो वियो हलियो, ससी जो जेको किरदारु आहे कीअं हुन जेका जंग विड़ी उहो ॿुधायो वियो हलियो। ऐं इहो बि ॿुधायो त अप टू डेट अॼु ॾींहुं ताईं असां ॼण उते ई फाथा पिया आहियूं, उन ई क़ैद में आहियूं ऐं उहो ई ॼण असां सां सिलसिला आहे। असांखे अॼु बि उन क़ैद खां आज़ादु थियणो आहे ऐं हिन ख़बर जो जेको आसिरो आहे उहो बि असांखे कोन्हे छॾिणो ऐं असीं बची वेंदासीं। बिल्कुलु असांखे मायूस न थियणु खपे। तव्हां जीअं साईं लतीफ़ साईं असांखे दाइरो ॾेई वियो त सायम सदाई करी सिंधड़ीअ में सुका दोस्त तूं दिलदार आलम सभु आबाद कयो। असीं आलम छा आबाद कयो, असां त सिंध बि न बचाए सघियासीं, बचाए कोन सघियासीं। उहो त चवंदा आज़ादी जी ॻाल्हि ई कोन थो करे, आज़ाद त हुई, हिनखे हीअ असांजे ड्यूटी रखी वियो आबादी जी। सायम असांखे चए थो न साईं आहियूं असीं लतीफ़ जा, सायम सदाई करी सिंधड़ीअ में सुकार, सिंधड़ीअ में सुकार करणु असां माण्हुनि जो कमु हो न। दोस्त तूं दिलदार, तूं एॾो दिलदार आहीं जो जेकॾहिं पंहिंजो घर सुधारे वञो त आलम सभु आबाद करे, पोइ आलम आबाद कजो, सॼी दुनिया आबाद कयो। हींअर असीं अहिड़ी का फ़िलहाल दावा नथा करियूं। असीं सिर बचाए वियासीं, घर बचाए वियासीं, सिंध बची वई, घर बची वियो असांजो ॻोठ बची वियो, ॻोठ बची वियो असांजी सिंध बची वई, असीं बची विया। हुन हीउ बैत था पढ़ूं लतीफ़ साईं जो, धणी सो वारी वाह जो मेड़ा हो सॼण, जेको सॼणनि खे गॾु करे। अहिड़ो वक़्तु अचे ऐं अची वियो आहे, असीं गॾिजी वियासीं अॼु, माना असां त शुरूआति करे छॾी, कल्ह बि तई किथे गॾु हूंदा, पर हिकिड़े सुठे सफ़र में जॾहिं माण्हू गॾु थिए थो माना असीं रस्ते ते चढ़ी वियासीं। धणी सो वारी वाह, त अहिड़ो वाह घुले, अहिड़ो को वाह वरे, अहिड़ो को वक़्तु अचे जो मेड़ाओ सॼणे, जीअं वहीअ वाट मथां आसर हॾ मल्हायां। वाट हले पई, दुनिया हले थी पई ऐं उनजे करे असीं मायूस न आहियूं। असीं जेको अॼु आस कोन था लाहियूं, असांखे आस न, इहा असांखे पके उमेदु आहे। असीं जेकॾहिं तब्दील ईमानदारी सां थियासीं, असांखे एतिराफ़ कयो असां पंहिंजे कमज़ोरियुनि जो ऐं उन्हनि ते क़ाबू पायोसीं त असीं जेको आहे बिल्कुलु जेको आहे बची बि वेंदासीं ऐं ॿियनि खे बचाए बि वेंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी। अॻिते वरी ॿिया दोस्त जेके तव्हांजा